को हाल मस्त, को ख्याल मस्त, को मस्तो मस्त, इहो सभु इश्क आहे। इहो उस्ताद जलाल चांडी चवंदो। उस्ताद जलाल चांडी चवंदो त बाबा जंहिंखे इश्क न आहे उहो इंसान ई न आहे। इश्क में सभिनि जा घर सड़ी विया, ज़ाहिर जलाल चांडियो आहे। हे त सभु चवनि था त बाबा जलाल इश्क थो ॻाए। जलाल इश्क ॻाए थो त तव्हांखे इश्क न आहे। उस्ताद जलाल चांडियो ईअं बि चवंदो कॾहिं पंहिंजी महफ़िल में। जलाल चांडी जे अंदर जे आवाज़ खे को दिलि वारो ई सम्झी सघंदो ऐं ॿुधंदो। जहिड़नि तेड़नि जी ॻाल्हि ई न आहे। महबूब दुनिया जो उहो ख़ुशि नसीब इंसानु हूंदो आहे जेको आशिक़ जो क़ातिल हूंदे बि आशिक़ खे तमामु घणो प्यारो हूंदो आहे। उस्ताद जलाल चांडी चए थो त जुआरी कॾहिं हारींदो त कॾहिं ज़रूरु खटंदो आहे, पर आशिक़ त सदाईं हारींदो आहे। जॾहिं आशिक़ खां महबूब जुदा थींदा आहिनि त पोइ आशिक़ महबूबनि जे साह में सांडियल ॾिनल निशानियुनि खे लिकाए रखंदो आहे। अजरक टोपी जो असल बानी त उस्ताद जलाल चांडियो हो। बाक़ी हाणे त हर को अजरक टोपी ॾे मल्हाए पियो, पर इन जो हक़ीक़ी ऐं असल बानी जेको हो, जंहिं सकाफ़त खे ज़िंदा कयो, उहो उस्ताद जलाल चांडियो हो। जॾहिं कंहिं प्यारे माण्हू सां हद खां वधीक प्यारु थी वेंदो आहे त तॾहिं इंसानु एतिरो त मजबूर थी वेंदो आहे जो उन जा हर अंगल आरा जेके हर सूरत में मञण लाइ तयारु थी वेंदो आहे। मतिलबु महबूब रुसी न वञे। जॾहिं प्यार वारनि माण्हुनि जो सिक मां हद खां वधी वञे त तॾहिं इंसानु लाचार ऐं बेवस थी पवंदो आहे। महबूब जे ॾिसण लाइ मिलण लाइ मजबूर साइकिल जा पंध बि करणा पवंदा आहिनि। मेलो हसीननि जो ॾिसी मां लड़ियसि दीदार लाइ, सभु मिलिया लाइ गले, पर हुनजो भाकुर कोन हो। राति महफ़िल हुई मगर पर मुंहिंजो महबूब कोन हो। उस्ताद जलाल चांडियो वॾे पाए जो फ़नकार हो, वॾे पाए जो कलाकार हो। उस्ताद जलाल चांडी जहिड़ो को माण्हू न हो। उस्ताद जलाल चांडी जी जॾहिं कैसेट ईंदी त माण्हू जलाल चांडी जी नई कैसेट जो इंतज़ारु कंदा हुआ ऐं इंतज़ारु वरी ईअं कंदा हुआ जीअं ईद जे चंड ॾिसण लाइ बेताब हूंदा आहिनि माण्हू। ऐं उस्ताद जलाल चांडी जी हर कैसेट हिट थी वेंदी हुई ऐं कामयाबी जा रिकॉर्ड तोड़ींदी हुई। 1985 ईस्वी धारे जलाल चांडियो बीमार रहियो। बीमारी जे करे कैसेट देरि सां कयाई। वॉल्यूम 125 मुंहिंजा मिठा ईंदे कॾहिं मूंखां पुछण जे वास्ते। जॾहिं इहा कैसेट रिलीज़ थी मार्केट में पहुती त हिकु ॾींहं में हर दुकानदार जो हज़ारनि जी तादाद में आयल कैसेटूं हथो हथ विकामजी वियूं ऐं माण्हू कैसेट लाइ परेशान रहिया। पारस कंपनी वटि लखनि जी तादाद में तयारु थियल कैसेटनि सवाइ मास्टर कैसेट खां को कैसेट बची ई कोन। आख़िरकार दुकानदार मौक़े जो फ़ाइदो वठंदे हथरादू कैसेट भराए करे जलाल चांडी जे आशिक़नि खे ख़ुशि कयो। हाणे न जलाल चांडियो रहियो आहे, न कैसेटूं रहियूं आहिनि, न दुकान रहिया आहिनि। जलाल चांडी जे वञण सां सभु कुझु पाण सां गॾु खणी वियो। हुननि कैसेटनि जी तस्वीरनि खे हिन कलाम ते रखण जो हिकु ई मक़सदु हो। उस्ताद जलाल चांडियो जॾहिं ॻाईंदो हो त ख़ामोशी छाइजी वेंदी हुई महफ़िल में ऐं सभु माण्हू जेके उस्ताद जलाल चांडी जो कलाम जेको आहे गौर सां ॿुधंदा हुआ, चाह सां ॿुधंदा हुआ ऐं झूमण लॻंदा हुआ। उस्ताद जलाल चांडियो जेको झरझंग जो रागी हो, झरझंग जो फ़नकार हो ऐं आम जेको आहे सादड़ी ज़बान, अवामी ज़बान ऐं बहिराड़ी जी ज़बान में ॻाईंदो हो ऐं हुनजी शाइरी जेका ॻाईंदो हो तमामु सादे नमूने हूंदी हुई जेको हर माण्हू हर इंसानु उहो सम्झी वेंदो हो। ऐं आशिक़ मिज़ाज माण्हू त उस्ताद जलाल चांडी जी ॿोली तमामु ईअं सम्झंदो हो जहिड़ी हुनजी पंहिंजी ॿोली हुजे। ऐं उस्ताद जलाल चांडियो जेको आहे हर कंहिंखे मिसाल ॾेई सम्झाईंदो हो ऐं पंहिंजे कलाम खे अहिड़े तरीक़े सां सादे नमूने सां सम्झाईंदो हो जो हुनजो ॿुधंदड़ हुनखे सही तरीक़े सां सम्झी वेंदो हो। उस्ताद जलाल चांडियो तमामु वॾा वॾा कलाम ॻाया, तमामु भला भला शाइरनि जा कलाम ॻाया जेके झरझंग में मशहूरु थिया। ऐं उस्ताद जलाल चांडियो आशिक़ मिज़ाज माण्हू हो।
ऐं फ़क़ीर वेस माण्हू हो ऐं तमामु जेको आहे प्यार कंदड़ मोहबत कंदड़ माण्हू हो ऐं तॾे जो मुड़ुसु माण्हू हो, तॾे जो शींहुं हो ऐं अख़लाक जो तमामु बहितरीनु आला इंसान माण्हू हो। उस्ताद जलाल चांडू जे दीदार लाइ माण्हू सिकंदा हुआ। उस्ताद जलाल चांडू जो दीदार करण लाइ माण्हू रोडनि ते बीहंदा हुआ, रस्तनि ते बीहंदा हुआ, जिथां उस्ताद जलाल चांडू जी माना गुज़र थींदो हो या महफ़िल में अचिणो हूंदो त उस्ताद जलाल चांडू खे ॾिसण जे लाइ माण्हू बेताब थी रस्तनि ते बीहंदा हुआ। हाणे इहा उस्ताद जलाल चांडू सां माण्हुनि जी मोहबत हुई, अक़ीदत हुई ऐं चाहत हुई। उस्ताद जलाल चांडू तमामु हसीन इंसान हो, तमामु ख़ूबसूरत इंसान हो, तमामु ख़ूबसूरत नौजवान हो ऐं हुनजो स्टाइल जेको आहे माण्हू तमामु घणो पसंदि कंदा हुआ। ऐं सिंध में तोड़े पंजाब में उस्ताद जलाल चांडू जो स्टाइल तमामु घणो पसंदि कयो वियो। वेंदे राजस्थान ताईं बि उस्ताद जलाल चांडू जो जेको स्टाइल हो उहो कॉपी कयो वेंदो। उस्ताद जलाल चांडू जो जेको स्टाइल तमामु ख़ूबसूरत स्टाइल आहे। अॼु ताईं बि तव्हां फ़ौज में बि वेंदो या रेंजर्स में, आर्मी में, जेके मेन गेट ते जेके चौकीदारी ॾींदा आहिनि हेडक्वार्टरनि ते, त उन्हनि खे वॾी मुछियूं रखणियूं हूंदियूं आहिनि ऐं उहे उस्ताद जलाल चांडू जो स्टाइल करे रखंदा आहिनि। त उस्ताद जलाल चांडू जो इहो स्टाइल हूंदो हो। को वक़्तु हो त एॾियूं वॾियूं जेके शहपर वग़ैरह जेके हूंदा उहे धाड़ेल रखंदा हुआ, पर उस्ताद जलाल चांडू जॾहिं शहपर रखाया त माण्हुनि जा दिलि वधी विया, छो जो उन टाइम ते जेको आहे धाड़ेलनि ख़िलाफ़ु ऑपरेशन हूंदो ऐं वॾियूं मुछूं रखणु जेको आहे एब सम्झो वेंदो हो। पर उस्ताद जलाल चांडू वॾियूं शहपर रखाए, शहपरनि खे वटि ॾेई, नेड़ ते टोपी रखी सभिनि खे ॿुधायो त बाबा असां ईअं असांजी सकाफ़त आहे, असां इहो रखंदा आहियूं मुछूं वॾियूं, इहो असांजो शान आहे, मर्द जो शान आहे। पोइ जॾहिं उस्ताद जलाल चांडू रखियो त सभिनि माण्हुनि जी जेका दिलि वधी वई ऐं जिगर गुर्दो वधी वियो। पोइ त फिल्मुनि में बि वॾा शहपर वॾियूं मुछूं रखणु लॻा ऐं इहे स्टाइल थी विया। ऐं उस्ताद जलाल चांडू जेको आहे अवामी रागी हो, अवामी माण्हू हो, हमेशह अवाम में वक़्तु गुज़ारींदो ऐं नंढे वॾे सां हुनजो लकाउ जेको हिकु जहिड़ो हो, तमामु प्यार मोहबत वारो ऐं बहितरीनु जेको आहे अख़लाक वारो हूंदो हो। उस्ताद जलाल चांडू जेको आहे ग़रीबनि जा हाल बि होईंदो, ग़रीबनि खां हाल पुछंदो त बाबा तुंहिंजो गुज़ारो कीअं पियो थिए, कहिड़ा हाल अथई, कीअं वक़्तु गुज़रे पियो, ज़िंदगी कीअं पई गुज़रे। ऐं पोइ हुननि जी माली मदद बि कंदो ऐं ग़रीबनि जी हमदर्दी कंदो, ग़रीबनि जो हॾु ॾोइयो, ग़रीबनि जा रिश्ता कराईंदो ऐं शादियूं कराईंदो ग़रीबनि न्याणियुनि जूं ऐं उन्हनि खे ॾाज बि ॾींदो। ऐं जेका हुन खां मदद पुॼंदी पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे शहर में या शहर खां ॿाहिरि जेको बि हुन ॾे लड़ी ईंदो उहो त अॻिते उस्ताद जलाल चांडू वटि मिलण लाइ ईंदो ऐं मदद लाइ ईंदो त उस्ताद जलाल चांडू हुनजी तमामु घणी मदद कंदो ऐं इहा ई उस्ताद जी ख़ूबी हुई।